झंपी रिपोर्ट अनवर जान को स्थानीय ठटे वेझो ठटो झंपी रोड भरसा जाबलू टकरी ते कायम दरगाह हज़रत सैयद सफ़ी शहीद बिल्लावल शाह ढोरे वारे जी ख़िदमत गार फ़कीर अली गौर बारण पारां दरगाह जे अहाते में योम आशूर जे ॾिहाड़े ते हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे ॾिनल संदसि लाज़वाल क़ुर्बानीनि ते भेटा पेश करण जे लाइ महफ़िल वाइज़ मुनक़द कई वई, जंहिंमें उलमा इकरामनि सैयद फैसल शाह बुखारी हाफ़िज़ मोहम्मद उमर जद कादरी हाफ़िज़ ख़ैर मोहम्मद ब्रोई वाइज़ करण सां गॾु नात ख़्वान गुलाम अब्बास लगारी मुख्तार अहमद मक्सी करीम बख्श हैजब हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि साथियुनि जी ॾिनल लाज़वाल क़ुर्बानीनि ते खेनि ख़ैराज तहसीन ऐं भेटा पेश कई। उन मौक़े ते सबील लॻाए मोमिननि खे शरबत प्यारे लंगर न्याज़ पिणु कयो वियो। उन मौक़े ते फ़कीर अली गोहर बारण ख़ुदा बख्श बकक अब्दुल अज़ीज़ मेमण अली अहमद बारण लियाकत बारण एज़ाज़ अली नादिर अली अयाज़ अली बारण फ़कीर करीम बख्श हैजब अब्दुल करीम हैजब साफ़ी मोहम्मद अयूब मल्ला ज़ाहिद अयूब मल्ला सिकंदर बकक हनी बकक ऐं ॿिया पिणु मौजूद हुया। पांचे महबूब जी बच्चन जी मोहब्बत सा असांजी दिलनि खे मुनव्वर फरमा ऐं ज़ाहिरी असांजे बदिन खे वारुनि खे वसियन खे रब्बाना ने रहमत सा माला बराबर फरमा। अल्लाह मुझा मौला असी आज सयूं मुझा करीम रब असी गुनहगार आहियूं, असी हर रोज़ तोसां वाइदो कंदा आहियूं वरी फिरंदा आहियूं। मुझा मौला मुझा करीम रब जी सिरसदी तोखां दुआ घुरी आहे इलाही बनी फातिमा के बरकौली मुखातिमा करता वो मुझे हाल बचे हाल थी मुझा करीम तामत जो सबको थी असांजे बता रहा मुझा मौला असांजा फरिश्ते जो भाजन जे सदके मुझा मौला उन जी मदद फरमा, मुझा मौला फरिश्ते के मुस्लिम जी मदद फरमा मुझा मौला दीन जे